मुंहिंजी जमीला आहे। ओ यस, जमीला, जंहिंजो तूं अक्सर जिक्र कंदी आई। हाय। हाय, प्लीज मां बॉस खे मुंहुं ॾेखारिया चाहियां थो। एक्सक्यूज मी। ईअं मूं लटकाए वेहण सां छा तूं विञायल तवानाई हासिल करे सघंदे? न, मां सोचां थो त बाबा साईं खे सभु हक़ीक़त ॿुधाए छॾियां। ॿुधाइण जी का ख़ासि वजह? हाणे को प्रॉब्लम थियो आहे छा? या डॉक्टर, मुंहिंजो पीउ बि ॿियनि रिवायतनि पीअरनि वांगुरु आहे ऐं हर पीउ जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त शादी खां पोइ हुनजी औलाद जी औलाद ॾिसण। मुंहिंजी शादी खे 3 साल थी विया आहिनि ऐं रोज़ रोज़ पापा जे सवालनि खे नटाईंदो आयो आहियां। हाणे त ईअं थो चए त ॿार नथो थिए त ॿी शादी कर। आख़िर केसि ताईं हिन बंजर ज़मीन ते हर पियो हलाईंदे। ओ पोइ ॿुधाए छॾींसि त तूं जाइ जम खां ॿार पैदा करण जी सलाहियत खां महिरूम आहीं। नो नो यार, नेवर। बाबा साईं इहा हक़ीक़त बर्दाश्त न करे सघंदो। आख़िर मां हुनजो हिकिड़ो ई पुटु आहियां। पोइ भला छा लगातार शादियूं कंदे? ॿी शादीअ मां ॿार न थींदई जेको अंडरस्टूड आहे, वरी 3 लाइ चवंदे ऐं वरी 4 लाइ। त छा शादियूं मथां शादियूं कंदे? मुआशरे सां बि फ्रॉड ऐं उन्हनि मासूम ज़िंदगियुनि सां बि ज़्यादती। ईअं न कर बाबा, मुंहिंजा दोस्त, ईअं न कर। इहो ई सवाल मूंखे परेशान करे रहियो आहे। आख़िर मां छा कयां? फराह खे एतमाद में वठी ॿुधायां या बाबा खे? कारतूस खां ख़ाली बंदूक खणी जंग जे मैदान में कुॾी पवंदड़ कंहिं फ़ौजीअ खे बहादुर न, अहमक चइबो आहे मुंहिंजा दोस्त, अहमक। सही थो चई यार, तूं सही थो चई। मूंखे उन ॾींहुं फराह खे ॿुधाइणु खपंदो जीअं तूं मुंहिंजो पहिरियों चेकअप कयो, पर हाणे देरि थी वई आहे यार। तूं ई मूंखे सलाह ॾे त मां छा कयां। तूं मुंहिंजो डॉक्टर बि आहीं ऐं मुंहिंजो दोस्त बि। आयशा हमेशह तव्हांजो ज़िक्र कंदी हुई। अॼु तव्हां सां मुलाक़ात बि थी वई। मुलाक़ात कंहिं चङी जाइ ते थिए हा त भलो हो। ख़ैर आहे, कंहिं ॿिए दफ़े आयशा तव्हांजे बारे में एतिरो ॿुधायो जो मां ग़ाइबाना तौर ते तव्हांजो अंदाज़ो करे वरितो हुयो त तव्हां तमामु सुठी शख़्सियत जा मालिक आहियो। थैंक्स। अॼु मिलण खां पोइ अंदाज़ो थी वियो त आयशा जो तव्हांजे चाहत में एतिरो अॻिते वधणु बेजा ऐं बेसबब न हुयो। जमीला, तव्हांखे तारीफ़ करण जो हुनर अचे थो, पर छा कजे? जॾहिं को मुंहिंजी तारीफ़ कंदो आहे त मां उन माण्हूअ बाबति ॾाढो कॉन्शियस थी वेंदो आहियां। बहरहाल, मूं आयशा खे ॿुधाए छॾियो आहे त उहा मूंखां शादी जी तवक़ो न रखे। मां पाण पंहिंजे रंग ऐं ढंग में रहणु चाहियां थो, जीअणु चाहियां थो, शादी नथो करणु चाहियां। ॿुधी थी, ॿुधंदी वञ साईं जिन जा ख़्यालात। हिन खे अॼु जी दुनिया जो माण्हू चवंदासीं। मूंखे ॻाल्हाइण ॾे। शिराज साहब, हिकु न हिकु ॾींहुं त हर को शादी कंदो आहे। केतिरा ई माण्हू ज़िंदगीअ में बिना शादीअ जे वॾो चाम महसूसु कंदा आहिनि, पर उमिरि जी हिकु हद पहुचण ते हू नेठि शादी करण ते मजबूर थी पवंदा आहिनि। जॾहिं अहिड़ो वक़्तु आयो त मां बि शादी कंदुसि। ऐं तेसीं ताईं आयशा तव्हांजे इंतज़ार जी प्यास ते टंगियल हुजे। मां कॾहिं बि कंहिंखे इंतज़ार जी अज़ियत में ॾिसणु पसंदि न कंदो आहियां। हलो तव्हांखे लंच करायां। कीअं आयशा? हलो था? हाँ छो न। हलो आयशा। तुंहिंजी इन बीमारीअ खे तकदीर जी ख़राबी चई सघे थी। हिन में तुंहिंजो को ॾोह न आहे। अक्सर माण्हू ज़िंदगीअ जी शराब खे ठुक ठुक करे कोन पीअंदा आहिनि मुंहिंजा दोस्त, जॾहिं त ज़िंदगी खां वॾो पिया को बि न आहे। तव्हां ज़िंदगीअ सां मस्करी कंदव त ज़िंदगी तव्हांजे जाम खे छिलकाए छॾींदी। तुंहिंजे जाम जी मत खुटी वई आहे। यार, मेडिकल साइंस एॾी तरक़ी कई आहे, मुंहिंजो को त इलाजु हूंदो। मूंखे तोसां हमदर्दी आहे। हिन वक़्तु तूं मूंखे मज़लूम थो लॻे। कुदरत तोखे सभु नेमतूं ऐं वसीला ॾिना आहिनि, पर सवाइ तुंहिंजे मर्दानगीअ जे। यार बाबा साईं खे आख़िर मां ॿुधायां त कीअं ॿुधायां? तुंहिंजी नज़रुनि में ॾाढो नंढड़ो थी पियो आहियां यार। ईअं थो लॻे त ॼण सरेआम के मूंखे उघाड़ो करे छॾियो हुजे। तोखे अंदाज़ो कोन्हे यार, पाण वटि हिते इन्हनि मौज़ूअनि ते ॻाल्हाइण वारे खे बि ख़राबु सम्झो वञिबो आहे। वॾी ॻाल्हि इहा त कंहिंखे ॿुधाइण बि पंहिंजी कमज़ोरी ज़ाहिर करण आहे।
हथ सां पाण खे ज़लील करणु आहे। उफ, ही तो छा कयो नादान छोकिरी। एॾो वॾो नालो आहे हिन ख़ानदान जो। जेकॾहिं हीअ ॻाल्हि आउट थी वई त असां सभु कंहिंखे बि मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहंदासीं। मूंखे सुहेल खे कंहिं बि तरीक़े सां राज़ी करणो पवंदो। हिन ख़ानदान जी भलाई जे लाइ जेको बि करणो पियो मां कंदसि। कॾहिं कॾहिं ज़िंदगी ओचितो एतिरी बेदर्द छो थी वेंदी आहे। असां माण्हू बि अजीब आहियूं, हर ॾुख खे क़यामत सम्झंदा आहियूं। मां सम्झंदी हुयसि त मां ई बदकिस्मत छोकिरी आहियां, पर हिते त हर केरु हिकु जहिड़ो थो नज़र अचे। अॼु ख़बर पई त दुनिया जा सभु ॾुख नंढड़ा हूंदा आहिनि, छो त हर नओं ॾुख पुराणे ॾुख खां ॾहोण ते वॾो हूंदो आहे। पंहिंजे ई घर जा रस्ता ॾाइण बड़िजी छो वेंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं सभु रिश्ता बकवास थी वेंदा आहिनि। छा माण्हू ज़िंदगी ईअं गुज़ारींदा आहिनि? हिन दुनिया में केरु हूंदो जेको ज़िंदगी खे जीअण जे लाइ जीअंदो हूंदो? जी सर, तव्हां यादि कयो मूंखे? हाँ वे थैंक यू सर। तूं पंहिंजी साली जो ज़िक्र कयो मूंसां, जंहिंजी सूंहं में तूं ज़मीन ऐं आसमान मिलाए छॾियो। जी बॉस, इन में को बि शक कोन्हे त आशा हिकु ख़ूबसूरत छोकिरी आहे। अच्छा, आशा जी सूंहं जो ॿुधाए तूं मुंहिंजो इश्तियाक वधाए छॾ। पर हिकिड़ो प्रॉब्लम आहे सर, आशा ऑलरेडी जॉब पई करे। सो वॉट, असां खेसि सुठे में सुठो पैकेज ॾींदासीं। तूं कंहिं बि शइ खां न घबराए, मुंहिंजी तरफ़ां तूं वधि में वधि सुठो पैकेज हुनखे ऑफर करे छॾ। तव्हांजे बिहाफ ते ऑफर ॾिनी अथमांसि, पर मञे ई कोन पई। संदसि नाज़ नखरा ॾाढा आहिनि। चरिया हुसन वारा त नाज़ नखरा कंदा आहिनि न, सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे। तूं हिकु दफ़ो मां वटि वठी अचेसि, पोइ ॾिस त कि नथी हा करे। सर, जेकॾहिं अॼु राति तव्हां असां सां डिनर कयो त आशा सां बि मुलाक़ात थी वेंदी। अहिड़ी ॻाल्हि आहे त मां ज़रूरु ईंदुसि। थैंक यू सर। हा हा, चओ कंहिं शइ जी ज़रूरत आहे छा? नो सर, तव्हां घणो कुझु ॾिनो आहे। मुंहिंजो प्रमोशन काफ़ी टाइम खां पेंडिंग में पियो आहे। डोंट वरी, तूं आशा खे एग्री कर, पंहिंजो प्रमोशन वटि। दिस इज़ प्रॉमिस विद यू। थैंक यू सर, थैंक यू सर। हाणे त आशा खे हर हाल में मञाईंदुसि। ओके, नाउ यू मे गो। थैंक यू सर। आयशा, मूं तव्हांखे चयो हो त शिराज खे एयरपोर्ट ते मोकिलिजो, बट तव्हां ड्राइवर खे मोकिले छॾियो। शिराज जी कुछ ज़रूरी मीटिंग्स हुयूं, उन करे न अची सघियो। बाय द वे, वॾो अरसो थियो आहे शिराज खे ॾिठे। मूंखे सुञाणींदो बि अलाए न। वॾे अरसे खां पोइ त मां कराची आई आहियां। शिराज तोखे सुञाणे या न सुञाणे, पर तोखे पंहिंजे लाइ शिराज जे दिलि में सॉफ्ट कॉर्नर पैदा करणो आहे। तोखे हिते घुराइण जो मक़सदु ई इहो आहे। मां सम्झसि न। मां का फारसी नथी ॻाल्हायां, न कोई तूं एतिरो नंढड़ो ॿार आहीं। बट आपी, मां अंडरस्टैंडिंग थियण खां पोइ को फ़ैसिलो करे सघां थी। कुझु बि कर, पर शिराज तुंहिंजे हथनि मां ॿाहिरि न वञणु खपे। हिन हेॾी सारी मिल्कियत जो हू अकेलो वारिस आहे। तोखे त ख़बर आहे मां बे औलाद आहियां।
ऐं तूं जहिड़ो की मुंहिंजे लाइ उहा उमेद आहे जहिड़ी कंहिं औलाद मां करे सघिजे थी। आपी मम्मा ॿुधाए पई त शिराज जो मंगणो बि थियल आहे। मंगणो? न न, मंगणो त न आहे थियल। जॾहिं फराह जी शादी पई थिए तॾहिं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में अता फराह जे सहुरे खे शिराज जे रिश्ते जे लाइ चयो हुयो, पर अज़ीम साहब को पॉजिटिव जवाब ई कोन ॾिनो। अज़ीम साहब? फराह जो सहुरो, सना जो पीउ। अच्छा, सना जंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कई हुई अदा अता। हा, छा शिराज जी का इन्वॉल्वमेंट सना सां आहे छा? अता शिराज सां ॻाल्हि कई हुई, पर शिराज को इंट्रेस्ट ई कोन ॾेखारियो। पर इहा ॻाल्हि यादि रखजां, अता जेको फ़ैसिलो कंदो आहे न उन ते अमल ज़रूर कंदो आहे। लेट्स सी। ॾिस सोहेल, तूं असांजी फैमिली खे नथो सुञाणी, तॾहिं तूं एतिरो इज़ी पियो वठे। तोखे हिन ॻाल्हि जो अंदाज़ो न आहे। जॾहिं हीअ ॻाल्हि खुली वई त एतिरो फसाद थींदो, एतिरो खून ख़राबो थींदो। मां सना खे सॼा फैक्ट्स एंड फिगर ॿुधाए छॾिया आहिनि। मां हिकिड़ो मिडिल क्लास जो माण्हू आहियां, मुंहिंजी एॾी वॾी कोई हैसियत न आहे ऐं ना ई मूंखे कोई उमेद आहे त मां अंकल को रिश्तो वठणु वञा ऐं हू मूंखे पंहिंजो दामाद बणाईंदो। जॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई त तो सना खे पंहिंजे प्यार जे जार में छो फसायो? मां सना सां मोहबत कंदो आहियां, मां हुन जे लाइ पंहिंजी जान ॾियण लाइ तयारु आहियां। मां हींअर बि सना सां कोर्ट मैरिज करण लाइ तयारु आहियां। तव्हां जेकर पुछी ॾिसो सना को। जान ॾेई सघी थो ऐं पंहिंजो नालो नथो ॾेई सघी हुनखे। केतिरा दफ़ा चयो तमास, पर हे चवे थी मां अंकल को रिश्तो वठणु वञा, जेको नामुमकिन आहे। जेसीं ताणी मां पंहिंजी कोई हैसियत न ठाहियां मां कीअं थो वञी सघां? सना जे पेट में तुंहिंजो गुनाह जेको पलिजे पियो हुनजो छा थींदो? हू दुनिया खे छा जवाबु ॾींदी? पंहिंजी फैमिली खे छा ॿुधाईंदी? इहो सोचियो अथई? ॾिसो, ग़लती सिर्फ़ु मां खां न थी आहे, हिन में सना बि बराबरि जी शरीक आहे। सिर्फ़ु मूं ते ॾोह ॾियणु किथां जो इंसाफ़ आहे? आई नो, ॾोह तव्हां ॿिन्हिनि जो आहे ऐं निभाइणो बि तव्हां ॿिन्हिनि खे ई आहे। ॾिसो, मां त पंहिंजी पोज़ीशन क्लियर कई आहे ऐं सना बि ख़ुदकुशी जो चई छॾियो आहे। मां छा थो करे सघां? मुंहिंजी ग़लती आहे, मां मञां थो इहा ॻाल्हि, पर मां हिन खे धोई सघां थो। मां हिकिड़े डॉक्टर सां ॻाल्हायो बि हुयो, पर सना मञण लाइ तयारु ई न आहे। इहा त का ॻाल्हि न आहे। तव्हां ग़लतियुनि जे मथां ग़लतियूं कयो ऐं हुनखे वॉश करण जी ॻाल्हियूं कयो। बहरहाल, मां तव्हांखे लास्ट टाइम वॉर्न थी कयां त तव्हां इज़त सां रिश्तो खणी अचो। मां तेसीं ताईं पंहिंजे घर में ग्राउंड ठाहियां थी, अदरवाइज़ तव्हां पाण हिन नतीजे जा ज़िम्मेवार हूंदो। आशी इंसान वण वांगुरु हूंदो आहे। हुन वण जी जॾहिं लाम टुटंदी आहे त हुन जाइ तां हिकु ॿी टारी फुटणु लॻंदी आहे। ईअं ई माण्हूअ जी ज़िंदगी खां रिश्ते जी हिकिड़ी टारी कटिजे थी त हुन जाइ तां हिकु ॿी टारी फुटी थी निकिरे। ॾाढी सुठी ॻाल्हि कई थी शेरी। मां पंहिंजी ज़िंदगी में बिल्कुलु अकेली आहियां। रत जे रिश्तनि ते भरोसो करे मां पंहिंजे पाण खे क़ुर्बान नथी करे सघां। कीअं भला? मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजो भेणुओ पंहिंजे फ़ाइदे जे लाइ मूंखे इस्तेमालु था करणु चाहिनि। ॿी सूरत में ईअं चइजे त मां उन्हनि जे लाइ का लॉटरी आहियां जंहिंसां हू मालामाल थी वेंदा। तूं रिश्तनि जे हथां एतिरी मजबूर आहीं छा? मां रिश्तनि जी न पर क़िस्मत जे आॾो मजबूर आहियां। तुंहिंजो प्यारु मिलियो त पंहिंजे पाण खे हवाउनि में उॾामंदे महसूसु कयां, पर जॾहिं तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदी आहियां त वे त परेशान थी वेंदी आहियां। परेशान न थींदी कर। मां तोखे पहिरें ई ॾींहुं ॿुधाए छॾियो त असां हिकु सुठा दोस्त आहियूं ऐं दोस्त बि अहिड़ा जेके हिक ॿिए जे मथां जान निछावर कंदा आहिनि। शेरी, मूंखे दोस्ती खां वधीक तुंहिंजे नाले जी ज़रूरत आहे। तुंहिंजी शनाख़्त मुंहिंजे लाइ दुनिया जी सभिनी दौलतुनि खां मथे आहे। ला इल्मी वॾी नेमत आहे। बेख़बरी खां वधीक का गनीमत कोन्हे। आशी, तूं सम्झ त तोखे का ख़बर ई न आहे। ॼण त पाण करे मिलिया ई न हुयासीं। अहिड़ो ज़ुल्म छो थो करीं? अगरि शादी नथो करीं त पाण खां एटलीस्ट अलॻि त न कर। तोखां बग़ैर जीअण ईअं आहे जीअं सिज खां रोशनी खसणु।
हेलो। हेॾी देरि थी वई आहे, किथे आहीं? हाँ पी, असल में जमीला ऑफिस अची वई हुई त उन सां गॾु निकिरी वियमि। तव्हां परेशान न थियो, मां थोड़ी देरि में घर अची वेंदमि। तूं देरि न कर, जल्दी घर अच। ताहिर जो बॉस असांजे घर अचण वारो आहे। ताहिर संदसि दावत कई आहे। छा? ताहिर जो बॉस? त पोइ मां छा कयां? चरी त नाहे थी, घर में मां अकेली आहियां, घर जे कमकार में त हेल्प कराए सघें थी न। अच्छा ओके, मां अचां थी। ओके जल्दी अच। वो शहरी आपी जो फ़ोन हो, अदा ताहिर जो बॉस घर पे हुजे। आपी मूंखे हींअर ई सॾु रहियो आहे। ठीकु आहे, हलूं था। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। आफ्ताब पुट कहिड़नि खफ़नि में पइजी वई? थोरो पी के बि टाइम ॾींदो कर। बाबा अॼुकल्ह कम जो लोड कुझु वधी वियो आहे, इन करे अक्सर अचण में देरि थी वञे थी। तॾहिं बि बाबा घड़ी सवा ॿुढा कमरे में ईंदो कर। तुंहिंजो औलाद हुजे आ त घर में रौनक हुजे आ ऐं मुंहिंजी दिलि बि विंदरियल हुजे आ, पर तूं अॼु ताईं को बूटो न ॿारे सघे। बाबा नसीब में हूंदो ज़रूर थींदो। अरे बाबा नसीब खे हण खॾ में, थियणो हुजे आ त हेल ताईं थी वञे आ। मूं नवाब साहब खे नियापो करायो आ, जीअं ई संदसि जवाबु आयो त पाण संदसि घर हलंदासीं। पर बाबा साईं पहिरियां सना खे त घर बेड़ो कयूं, पोइ इन मसइले ते सोचूं था। अबा सोचण वरी कहिड़ो, मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। बाक़ी रहियो सना जो मसइलो, मां अता मोहम्मद सां ॻाल्हायां थो। अता मोहम्मद सां? तव्हांजो मतिलब त अंकल अता सां? हा, छो पंहिंजे सोरे खे कोन थो सुञाणी छा? अता मोहम्मद तुंहिंजी शादीअ महिल ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में सना लाइ ॻाल्हायो हुयो, पर मूं खिल में टारे छॾियो। हाणे शिराज बि माशाअल्लाह थी पियो आहे। तूं ॿुधाए कीअं जोड़ सुठो रहंदो? बाबा रिश्ता त आसमाननि ते जुड़ंदा आहिनि, जेकॾहिं ॿिन्हिनि जो नसीब आहे त बिस्मिल्लाह। ओहो वरी नसीब। अरे बाबा नसीब इंसान पाण ठाहींदो आहे। मां एतिरो चरियो न आहियां जो अखियूं बंदि करे अहिड़ा फ़ैसिला कंदुसि। ज़रूर मूं कुझु सोचियो हूंदो। शिराज पंहिंजी फैमिलीअ जो अकेलो वारिस आहे। अता मोहम्मद खे ॿी ज़ालमा त को औलाद थियो कोन, इन करे सॼी मिल्कियत शिराज जे हिसे में ई ईंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।